सुप्रीम कोर्ट के जज जस्टिस अतहर मिनल्ला चयो आहे त संदसि ख़्वाहिश आहे त जॾहिं मार्शल जो ख़तरो हुजे त अदालतूं खुलियल रहनि। अमेरिका जे शहर न्यूयॉर्क में न्यूयॉर्क सिटी बार खे ख़िताब कंदे जस्टिस अतहर मिनल्ला चयो त अदम एतमाद जी तहरीक वक़्तु अहिड़ो माहौल जोड़ियो वियो जीअं मार्शल लॉ लॻण वारो हुजे। मां उन टीवी चैनल जो नालो खणणु नथो चाहियां जंहिं अहिड़ो माहौल जोड़ियो। मां चाहियां थो जॾहिं मार्शल जो ख़तरो हुजे त अदालतूं खुलियल हुजनि। जस्टिस अतहर मिनल्ला चयो त काश अदालतूं 12 अक्टूबर 99 ते खुलियल हुजनि जॾहिं परवेज़ मुशरफ चूंडियल वज़ीर आज़म खे ॿाहिरि फिटो कयो हो। काश ही अदालतूं 5 जुलाई ते बि खुलियल हुजनि हा जॾहिं ज़ियाउल हक़ चूंडियल वज़ीर आज़म खे उहिदे तां हटायो हो। जस्टिस अतहर मिनल्ला चयो जेकॾहिं PTI बानीअ खे वज़ीर आज़म जे उहिदे तां गैर आइनी तरीक़े सां हटाइण जी कोशिशि कई वञे हा त हीउ बि इम्तिहान हुजे हा ऐं हीउ इम्तिहान इस्लामाबाद हाई कोर्ट जो हुजे हा त हू आइन जी बालादस्तीअ जे लाइ बीहे हा या न। जस्टिस अतहर मिनल्ला चयो त जॾहिं हुन नोट लिखियो त संदसि 2 पुटनि जो पर्सनल डेटा सोशल मीडिया ते आंदो वियो। इहा डेटा हिकु सरकारी इदारे खां हासिल कई वई। मुंहिंजी घरवारी सियासत न कंदी आहे, उन ते हिकु डॉक्यूमेंट्री ठाहे मथसि हमिलो कयो वियो। हीउ हिकु जज लाइ आज़माइश हूंदी आहे, हीउ जज जे आज़ादीअ जो टेस्ट हूंदो आहे। जस्टिस अतहर मिनल्ला चयो जेकी माण्हू 2022 ताईं संदसि ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कंदा हुआ उहे ओचितो तब्दील थी विया आहिनि। अॼु प्रोपेगेंडा उहे करे रहिया आहिनि जिन उन वक़्तु इस्लामाबाद हाई कोर्ट मां फ़ाइदो वरितो हो। उन वक़्तु उन्हनि खे मुल्क जी का बि हाई कोर्ट रिलीफ न ॾेई रही हुई। हीउ जज जो असुलु इम्तिहान हूंदो आहे जंहिंसां जज ऐं अदालत ते अवाम जो भरोसो वधंदो आहे। तनक़ीद सां जज खे ख़ौफ़ज़दा न थियणु घुरिजे।